नाज़िर सगियों में साफ इताद खैरपुर जे सूरत हालानी प्रेस क्लब मां चोरी खिलाफ एहतजाज कयो वियो। इन सिलसिले में तफ़सील लाइ ॾिसंदा गुलाब अली सियाल जी रिपोर्ट। असां नेशनल प्रेस क्लब सगियूं वटि मौजूद आहियूं, जिते हालानी प्रेस क्लब खे खाटराणी नामालूम चोर चोरी करे विया हुआ। साफ़ इताद खैरपुर जे सॾ ते एहतजाज कयो पियो वञे। हिते सियासी समाजी माण्हू ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां आला हथियारनि खां मुतालबो था कयूं त जेका हालानी प्रेस क्लब मां चोरी कई वई आहे चोरी वापसि कराए ऐं जेके उहे चोरी कंदड़ जवाबदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी क़दम खई वञे। ॿी सूरत में सहाफ़ी इतिहाद खैरपुर जे तरफ़ां पूरा खैरपुर डिस्ट्रिक्ट में एहतजाजी मुज़ाहरा करे धारणा हणंदासीं। प्रेस क्लब मां चोरी वॾी तइजब जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन महिल मीडिया महफ़ूज़ न आहे। असां सख़्त लफ़्ज़नि में पुरज़ोर आला ऑफिसरनि खे अपील था कयूं त बराए महिरबानी करे इंक्वायरी कराए साफ़ शफ़ाफ़ ऐं जेको भी प्रेस क्लब मां चोरी थी वई आहे सामान उहो वापसि कयो वञे। असां आला अख़्तरनि खां अपील था कयूं त जेका हालानी प्रेस क्लब तां चोरी कई आहे या महिरबानी करे वापसि कराई वञे ऐं सख़्त क़दम खयां वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। तव्हां हितां जे सहाफ़ियुनि सियासी समाजी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त बदमनी उरूज ते आहे जेको हालानी प्रेस क्लब मां खाटराणी ऐं चोरी कई वई आहे उहो इंतिहाई जेको आहे मज़मत जोॻो अमल आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हालानी प्रेस क्लब मां थियल चोरी फौरी तौर वापसि कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन धरती टीवी रिपोर्टर गुलाब अली सियाल सगियूं।